एक बलोच न्यूज़ में ख़बरुनि ऐं अपडेट जो सिलसिलो जारी आहे। अव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलो त नवाब वली इमाम जे आसपास में तेज़ बरसात थी आहे। अव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलो त नवाब वली इमाम जे आसपास में तेज़ बरसात थी आहे। हिन वक़्तु मौसम ख़ुशगवार थी वियो आहे। एक भेरो ॿीहर अव्हांखे ॿुधाईंदा हलो त नवाब वली इमाम जे आसपास में तेज़ हवा ऐं गजगोड़ सां बरसात थी आहे। हिन वक़्तु मौसम ख़ुशगवार थी वियो आहे। मौसमियात खाते जे मुताबिक़ 14 अगस्त ताईं बरसात जो सिलसिलो वक़्फ़े सां जारी रहण जो इम्कान आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट जे लाइ असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब ऐं लाइक करणु बिल्कुलु न विसारींदा।